अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइन। निगरान हुकूमत सिंध में जाली भर्तियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो करे छॾियो। निगरान हुकूमत सिंध में जाली भर्तियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। निगरान हुकूमत तरफ़ां स्कूलनि में गैर हाज़िर उस्तादनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। उस्तादनि जी भर्तियुनि जी डेटा जमा करण जी बि हिदायत कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि स्कूल डायरेक्टर उस्तादनि जी डेटा 15 ॾींहनि में जमा करे रिपोर्ट पेश कनि। उस्तादनि जो वॾो अंग सरकारी स्कूलनि मां गैर हाज़िर आहे। तइलीम वारे निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन चयो आहे त पहिरें मरहले में उस्तादनि जी अपॉइंटमेंट ऐं तालीम बाबति जांच कई वेंदी। घोसड़ो उस्तादनि खे नौकरियुनि मां कढियो वेंदो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त डायरेक्टर स्कूलनि खां 15 दस्तावेज़ तलब कया विया आहिनि, जिन में सर्विस बुक, पहिरीं पघार जी स्लिप, एक्सप्लेशन लेटर, NOC ऐं हाज़िरी रिपोर्ट शामिल आहिनि। राना हुसैन जो चवणु हो त नवनि उस्तादनि जो वॾो अंग मुक़ररी जो मुंतज़िर आहे, जिन खे ज्वाइनिंग ॾियणी आहे। उन करे घोसड़ो ऐं कमचोर उस्तादनि खे बरतरफ़ करे नवनि उस्तादनि खे मुक़ररु कंदासीं। नेपरा महांगी बिजली विकिरो करण ते के इलेक्ट्रिक मथां 20 करोड़ रुपयनि जो ॾंढ लॻाए छॾियो आहे। नेपरा अवाम खे महांगी बिजली विकिरो करणु साबित थियण ते के इलेक्ट्रिक खे ज़िम्मेवार करार ॾींदे 20 करोड़ रुपया ॾंढ लॻाए छॾियो आहे। नेपरा अथॉरिटी तरफ़ां के इलेक्ट्रिक जी नज़रसानी अपील ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त के इलेक्ट्रिक जी नाहली जो बार कराची जे अवाम मथां मुंतक़िल नथा करे सघूं। फ़ैसिले मूजिबि के इलेक्ट्रिक सस्ती ऐं बहितर कारकर्दगी वारनि पावर प्लांट्स हलाइण में ॼाणी वाणी देरि कई। नाक़स कारकर्दगी वारनि पावर प्लांट सां महांगी बिजली पैदा कई वई, जंहिं सबबि के इलेक्ट्रिक कराची में बिजली जी लोड शेडिंग जो सबबु बणियो। नेपरा महांगी बिजली विकिरो करण जे मामले ते के इलेक्ट्रिक बाबति सेप्टेंबर 2021 ऐं मई 2022 जे फ़ैसिलनि खे बरक़रार रखियो। पाकिस्तान ग़िज़ा में इसराइली जारियत जी मज़म्मत कंदे चयो आहे त गॾियल क़ौमूं सीज़ फायर जी भरपूर कोशिश कनि। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच पंहिंजी हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग में चयो आहे त पाकिस्तान ग़िज़ा में इसराइली जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थो ऐं गॾियल क़ौमुनि खां घुर करे थो त फ़ौरी तौर ते सीज़ फायर लाइ भरपूर कोशिशूं वरितियूं वञनि। ज़हरा बलोच चयो आहे त ग़िज़ा में शहरी आबादी खे निशानो बनायो वियो। उन्हनि हमलनि में औरतूं ऐं ॿार बि शहीद थिया। विच ओभर में अमन वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ग़िज़ाई शयुनि जी तरसील रोकणु इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। ग्वालियर कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं थी रहियूं आहिनि। हुरियत जमायतुनि ते भारतीय हुकूमत पाबंदियूं लॻाए रही आहे। कश्मीरियुनि खे मर्ज़ी मूजिबि हक़ ख़ुदारियत मिलणु घुरिजे। परॾेही तर्जुमान मूजिबि चीनी सदर जी दावत ते निगरान वज़ीर आज़म अनवर अल काकड़ चीन जे दौरे ते वियो आहे, जिते हू BRF खे ख़िताब कंदो ऐं चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कंदो। सिंध जे गवर्नर सां मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी मुलाक़ात थी आहे, जंहिंमें अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी सां कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब मुलाक़ात कई आहे, जंहिंमें अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। मुलाक़ात में शहरी इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली, वफ़ाक़ी हुकूमत जे तरक़ियाती मनसूबनि ऐं समूरनि स्टेक होल्डरनि सां मुशावरत ते ॻाल्हियूं पिणु कयूं वयूं। सिंध जे गवर्नर कराची जे मेयर सां गॾु उमेद जी घंटी ते साहिलनि जा मसइला मालूम कया। कराची मेडिकल एंड डेंटल कॉलेज जी शागिर्दाणी सिंध जे गवर्नर खां फीस ऐं डिग्री जो मसइलो हल करण जी दरख़्वास्त कई। कामरान टेसोरी कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब खे मामले जो नोटिस वठण जी हिदायत कई। उन मौक़े ते सिंध जे गवर्नर ॻाल्हियूं कंदे चयो त कराची शहर जी इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ गॾियल क़ौम जी ज़रूरत आहे। समूरनि स्टेक होल्डरनि जी मुशावरत सां शहरियुनि खे सहूलियत जी फ़राहमी मुमकिन बणाए सघिजे थी। कामरान टेसोरी वधीक चयो त रोडनि जी तइमीर ऐं पार्क जी बहाली ते ख़ुसूसी ध्यानु ॾिनो पियो वञे। उन मौक़े ते मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त सिंध जा अवामी फ़िलाह ऐं बहबूद जा क़दम मिसाली आहिनि। अहिड़नि क़दमनि सां आम माण्हू खे तमामु घणो फ़ाइदो मिली रहियो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।